नाज़रीन, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी गिलगित बल्तिस्तान जी चूंड मुहिम लाइ इसकरदू पहुची वियो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो जो पीपीए जे सेक्रेटरी जनरल नेयर बुखारी, हुमायूं खान, गिलगित जे गवर्नर सईद मेहदी शाह, गवर्नर पंजाब सरदार सलीम हैदर ऐं ॿियनि इस्तक़बाल कयो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु ज़िले शकर में चूंड जलसे खे ख़िताब कंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी इसकरदू, चलास, गज़र ऐं गिलगित में बि चूंड मुहिम जे जलसन खे ख़िताब कंदो। नाज़रीन, मां हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ खां आगाह कंदा हलूं त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी गिलगित बल्तिस्तान जी चूंड मुहिम लाइ इसकरदू पहुची वियो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, पीपीए जे सेक्रेटरी जनरल नेयर बुखारी, हुमायूं खान, गिलगित जे गवर्नर सईद मेहदी शाह, गवर्नर पंजाब सरदार सलीम हैदर ऐं ॿियनि इस्तक़बाल कयो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु ज़िले शकर में चूंड जलसे खे ख़िताब बि कंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी इसकरदू, चलास, गज़र ऐं गिलगित में बि चूंड मुहिम जे जलसन खे ख़िताब कंदो।